नाज़रीन हेडलाइन समाचार अहम ख़बर मां ॾियूं। सिंध असेंबली के स्पीकर आगा सराद दुरानी चयो आहे त अवामी मार्च ॾिसी हुकूमत दबाव में अची वई आहे। हू सिलेक्टेड हुकूमत के जमहूरी तरीक़े से घर भेड़ो कंदा। अहम ख़बर ॾियूं पिया। कराची के एहतसाब अदालत में आगा सराज दुरानी खिलाफ़ आमदनी का मिल्कियत वाले केस की ॿुधणी थी। नेब पारां सिंध असेंबली के स्पीकर आगा सराज दुरानी के अदालत में पेश कयो वियो। एहतसाब अदालत केस की ॿुधणी 19 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम खबर दे रहे हूं। पेशी बाद मीडिया से ॻाल्हाईंदे आगा सराद दुरानी चयो त अवामी मार्च ॾिसी हुकूमत दबाव में अची वई आहे। हुन चयो त लॉन्ग मार्च में कामयाबी नज़र अची रही है। आगा सराद दुरानी चवण हो त हुकूमत के जमहूरी तरीक़े से घर भेड़ो कयो वेंदो। अहम खबर मां ॾियूं पिया। सिंध असेंबली के स्पीकर आगा सराद दुरानी चयो आहे त अवामी मार्च ॾिसी हुकूमत दबाव में अची वई आहे। हू सिलेक्टेड हुकूमत के जमहूरी तरीक़े से घर भेड़ो कंदा। कराची एहतसाब अदालत में आगा सराद दुरानी खिलाफ़ आमदनी का मिल्कियत वाले केस की ॿुधणी थी है। नेब पारां सिंध असेंबली के स्पीकर आगा सराद दुरानी के अदालत में पेश कयो वियो आहे। के आगाह करे रहिया हूं। एहतसाब अदालत केस की ॿुधणी 19 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त पेशीअ बाद मीडिया से ॻाल्हाईंदे आगा सराद दुरानी जो चवण हो त अवामी मार्च ॾिसी हुकूमत दबाव में अची वई आहे। के आगाह कयूं पिया। संदसि चवण हो त हुकूमत के जमहूरी तरीक़े से घर भेड़ो कयो वेंदो। नाज़रीन के आगाह कयूं पिया। सिंध असेंबली के स्पीकर आगा सराद दुरानी चयो आहे त अवामी मार्च ॾिसी हुकूमत दबाव में अची वई आहे। इन हवाले से कराची का धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इसहाक सर्की लाइन ते मौजूद है। जी इसहाक, ॿियो छा चवण हो आगा सराद दुरानी जो? जी बिल्कुल। ॾिसो, एहतसाब अदालत में आमदनी का वधीक असां सां ठाहिण वारे केस की ॿुधणी थी, जंहिंमें स्पीकर सिंध असेंबली आगा सराज दुरानी अदालत में पेश थियो। जज की रिटायरमेंट के करे जेको अदालत आहे उहो लिंक जेको आगा सराज उनके लिंक अदालत ॾाढो पेश कयो वियो, जंहिंमें अदालत बगैर कंहिं कार्रवाई के केस की ॿुधणी मुलतवी करे छॾी, जंहिंमें अदालत पारां केस की वधीक ॿुधणी 19 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। तंहिंखां पोइ एहतसाब अदालत में स्पीकर सिंध असेंबली आगा सराज दुरानी ॻाल्हि ॿोल कई आहे। आगा सराज दुरानी जो चवणु आहे त लॉन्ग मार्च की क़यादत जेको आहे बिलावल भुट्टो करे रहियो आहे ऐं लॉन्ग मार्च में जेको अवाम जो अंग तमाम घणो मौजूद है। शहीद जुल्फकार अली भुट्टो की पार्टी है। शहीद जुल्फकार अली भुट्टो जो अवाम जो सरचश्मो है, यो आगा सराज जो चवणु है, जंहिंमें उनजो चवणु है त लॉन्ग मार्च में तमाम घणी कामयाबी मिली रही है, जंहिंमें इहा ख़बर पइजी वई है त जेकी हुकूमत आहे उहा अंडर प्रेशर में अची वई है ऐं हुकूमत जेको अवाम ॾिसी बौखलाहट जो हिन टाइम शिकार थी चुकी है ऐं अवाम जो जेको अंग तमाम घणो मौजूद है। आगा सराज दुरानी जो चवणु है त इहो क़बले वक़्तु हूंदो त हुकूमत हिन टाइम इस्तीफ़ा ॾे थी या न। जॾहिं हुते पहुचंदासीं त यकीनन हुकूमत जेकी आहे इस्तीफ़ा ॾेई छॾी। ख़ासि करे जेको वज़ीर आज़म आहे सिलेक्टेड उहो बि इस्तीफ़ा ॾेई घर भॼी वेंदो। ऐं आगा सराज दुरानी जो चवणु आहे त जेकी मार्च की क़यादत आहे उहो बिलावल भुट्टो ज़रदारी करे रहियो आहे ऐं मार्च में जेको अवाम जो अंग आहे तमामु घणो मौजूद है ऐं इहो अंग ॾिसी करे तमामु घणी जेको ख़ुशी थी आहे ऐं अवाम जेको आहे बेरोज़गारी ऐं महंगाई का परेशान थी करे तमाम घणो अंग पीपुल्स पार्टी के मार्च में मौजूद है ऐं उम्मीद है त जेकी सिलेक्टेड हुकूमत आहे उहा घर भॼी वेंदी ऐं जेको मार्च आहे उहो पंहिंजी मंज़िल की तरफ़ हिन टाइम रवां दवा है। इहो आगा सराज दुरानी जो चवणु हुयो। आगा सराज दुरानी कुछ देर पहिरियां जेको आहे नेब कोर्ट खां पंहिंजी कराची वारी रिहाइशगाह रवानो थी चुको है। जी ठीक है इसहाक, वॾी महिरबानी।